साहब हिकड़ी वडी खबर आंदी तमाए। खबर आंदी थई? हां काथो गोली साहब? अरे जेका तो वडी खबर आंदी उहा तो गोलिया गडे गाड़ी ते खड़ी हुई पुठा रग कर खड़ी न साहब खबर मुझे दिमाग में आ चाहो तो मां तवा के बुधाया। ओ देर न कर जल्दी बुधा केड़ी खबर आंदी थई? मचकरन जे गोठ में वडो जुआ जो मुकाबलो थियण वारो आ। अरे इहा केड़ी वडी खबर आ? जुआ त जिथे किथे रोज पई थे। पर हिय जुआ अनोखी जुआ है साहब। गाल त बुध हिन भेरे भला कुकड़न कुतन माण्हुनि ते शर्त रखियो जा एड़ी अनोखी जुआ है जा। समझ त ई आहिन पर समझो त की न समझन। जे भाई तो कुछ समझे? साहब मुखे का समझ में ना आई। मुखे समझ में अची वई अला छा चे तो। साहब असां जेकर कामयाब छापो हो न त असां जी सर्द रातियूं गरम थी वेंदियूं। छा मतलब सिपाही सुमर असां बिस्तर के बाहर लगी वेंदी छा? न साहब असां शादी थींदियूं। अरे अदा छापो हणंदासीं त तासा जा पता ऐं जुआ में जेके पैसा हाराईंदा उहे मिलंदा। शादियूं किथां थींदियूं? छो त कल्लू ऐं वल्लू शर्त में न्याणियूं रखियूं आहिनि। छा न्याणियूं? एॾो ज़ुल्म? मां इहो ज़ुल्म थियण कोन ॾींदुसि। सिपाहियो अचो मूंसां। यस सर। हलो